नाज़िन सिंध जे ॿियनि शहरनि जियां तलहार वासियुनि बि तेल अघनि में वाध खे रद्द करे छॾियो आहे। तेल अघनि में वाध ख़िलाफ़ टैक्सी ड्राइवर्स एहतजाज कयो आहे। वधीक तफ़सील मोहम्मद हुसैन गोपांग जी हिन रिपोर्ट में। मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत पारां हिकु भेरो ॿीहर मुल्क जे अवाम जे मथां पेट्रोल बम किरायो आहे, जंहिंजी वजह सां तलहार जा ग़रीब ऐं पोरे तबिको तमामु घणो परेशान ऐं मुतासिर थियो आहे। तलहार जा टैक्सी ड्राइवर जेके रोज़ाना दिहाड़ी ते कमाईंदड़ मज़दूर पिणु आहिनि, उन्हनि पारां अॼु एहतजाज कयो वियो आहे। अचो त इन्हनि टैक्सी ड्राइवरनि सां ॻाल्हाईंदा, असांखे छा था ॿुधाइनि। ग़रीब माण्हू 100-200-500 कमाइण वारा, जंहिंजा 20 माण्हू कंहिंजा घर में, कंहिंजा 15, कंहिंजा 5, पर हाणे अवां पाण सोचो त जे गेह जी 500 रुपया किलो लॻो पियो आहे, अटो 100 रुपया किलो लॻो पियो आहे। असीं किथां बचनि जी पूरी करियूं, वरी किथां पेट्रोल गाॾियुनि में भरायूं जे असीं अॻियां हली रोडनि ते हलूं। जेको माण्हू अचे थो गाॾी करणु, हुनखे असीं भाड़ो ॿुधायूं था, हू चए थो आऊं ग़रीब माण्हू एतिरो किथां ॾियूं। हेॾो ज़ुल्म महिरबानी करे न करियो। पेट्रोल जो अघु, डीज़ल जो वरी सागुणो करियो किरायो, त असीं ग़रीब माण्हू बच्चनि जी रोज़गार करे सघूं। जेको भाड़े वारा अचनि था त असीं हुनखे भाड़ो ॿुधायूं था, उहो असांखे छॾियो हलिया वञनि था। त भाड़ो सस्तो थियो वञे, तेल सस्तो कयो वञे। टैक्सी हलाइण वारो आहियां। कल्ह मुंहिंजी नंढी गाॾी में मना मयत पई ऐं दौड़ंदो हुआ पंपनि तां, मूंखे केरु तेल न पियो ॾिए। 10 खां 11 बजे जो टाइम हो, तेल टोटल तलहार जा बंदि पिया। दौड़ी पियोसि, माना मयत मुंहिंजी गाॾी में पई आहे, तेल न मिलियो आहे। 12 बजे खां पोइ मूंखे तेल मिलियो आहे 212 ते, जेको पुराणे रेट में मूंखे केर बि कोन ॾिनो। टोटल तलहार जा पंप बंदि करे वेठा आहिनि। 5 रुपया चढ़ियो हो, तॾहिं हिननि असां चङनि मुड़ुसनि सभिनी इहो ई चयो त भणा आवाम ते वॾो बम किराई जी। इहो हिननि जा ई लफ़्ज़ हुआ जेके अञा थी टीवी में असांखे बार ॾेखारींदा त भई आवाम ते वॾो बम किराई जूं। ही त असांते जेके एटम बम हिननि आया आहिनि से अहिड़ा ॿियो वरी केरु हणंदो। हुन त 5 रुपए जो असांते बम किरायो, हिननि त जेको 60 रुपए वारो असांते किरायो। हाणे असीं वञूं कहिड़े पासे? असां ग़रीबनि लाइ तमामु ज़ुल्म आहे ऐं असांखे जेको आहे हक़ खपे, असांखे सस्ताई खपे। मुतालबो था कयूं त महिरबानी करे इताद तव्हां ठाहियो ई असां ड्राइवरनि ग़रीबनि जे लाइ, त इन्हनि खे पीसियो वञे, इन्हनि खे घर विहारियो वञे। इताद जो मतिलबु हूंदो आहे ॿधी, इताद जो मतिलबु हूंदो आहे ॿिए खे सहूलियत ॾियणु। महिरबानी करे इताद त तव्हां ठाहियो, इमरान खे त मोकिलियो घर, हाणे तव्हां इताद ई असांजे पोइ हथ धोई पिया आहियो। कैमरामैन अलीरज़ा ख्वाजा सां गॾु मोहम्मद हुसैन गोपांग, KTN न्यूज़ तलहार।